सिंध सां जेका हुनजी कमिटमेंट हुई, सिंध सां जेका हुनजी मोहबत हुई, उहा असां ॾिसी सभु जेके आहिनि से साईं जा परवाना थी वियासीं ऐं हिन क़ौमी तहरीक में शामिल थियासीं। आउं त ईअं चवंदुमि त साईं जेतिरो मूंखे भाईंदो एतिरो ॿिए कंहिंखे बि न भाईंदो, ऐं अहिड़ो साईं जो हर चाहींदड़ अहिड़ी दावा करे थो त बाबा साईं जूं सभु मोहबतूं मूंसां हुयूं, सभु प्यार साईं मूंखे ॾींदो हुयो। साईं त सिंध जे समूरनि माण्हुनि सां, सॼी क़ौम सां हिकु शफ़ीक़ पीउ वांगुरु प्यारु कंदो हो ऐं हर चाहींदड़ सां, ख़ुसूसन पंहिंजे वर्करनि सां त हुनजी बेइंतहा मोहबत हूंदी। साईं जीअं सिंधु देश जी आज़ादी जी जेका ॻाल्हि कई, जेको फ़िक्र असांखे ॾिनो, उहो तमामु ॾुखियो सफ़र आहे, हिकिड़ी कंडनि जी सेज आहे, उन ते हलणो थो पए। पोइ लॻातार ऐं मुसलसिल के सिंध जा सूर्य पुट हलनि पिया, न त के 4 साल, के 5 साल, के 7 साल, के 10 साल। पोइ ॾुखियो तकलीफ़नि वारो छो त हिते जेल बि मिले थो, हिते लठियूं बि मिलनि थियूं, टार्चर मिलनि था, हिते पंहिंजे माइटनि खां, अज़ीज़नि खां, पंहिंजे पिरी प्यारनि खां परे रहणो थो पवे। उन करे मुसलसिल लॻातार माण्हू नथा हली सघनि ऐं थकिजी था पवनि, जंहिंजे करे माण्हू चवंदा आहिनि मुड़ुस भाड़ी थींदो आहे त पोइ पटको बि बार थी वेंदो आहे। इन करे पोइ के त माण्हू असां ॾिठोसीं जॾहिं GSN खे छॾियऊं त साईं GM सैद सां इख़्तिलाफ़ रखी, पर अॻिते हली असां त ॾिठोसीं त GM सैयद सिंध हुयो, जंहिं साईं GM सैद खे छॾियो उन सिंध खे छॾियो। जेको आहे आउं ईअं ई चवंदुसि त माण्हू जेके मुसलसिल न हली सघिया, लॻातार सफ़र में, जदोजहद में, ॾुखी राह में, जेको आहे सो उन्हनि थकिजी जेको आहे सो पाण किनारा कशी कई, पर GM सैद जो फ़िक्र हक़ ऐं सच ते अॼु बि क़ाइमु आहे। आउं सम्झां थो त GM सैद जा फ़िक्री पोइ लॻ उहे ई आहिनि जेके साईं GM सैद जे नज़रिए ते ऐं फ़िक्र ते हलनि पिया। सॼी सिंध में जेके असांजा क़ौमी कारकुन हुआ, जॾहिं सिंध जा झर, झंग, जबल, ॻोठ, यूनिवर्सिटियूं, सभिनी मां किथे मायूसूं मिलंदियूं, किथे पुलिस जा ज़ुल्म, किथे तशदुद, किथे माइटनि जा मेणा, किथे ॿिया अहंजा ईज़ाव, सॼी सिंध जा सूर खणी जॾहिं सन पहुचंदा हुआसीं असां ऐं साईं GM सैद सां असांजी कचहरी थींदी, हुनजो जेको मोहबत ऐं प्यार ऐं शफ़क़त ऐं ॿाझ असांजे मथां हूंदी ऐं वेही असांखे उहे कचहरियूं ॿुधाईंदो, कॾहिं कॾहिं वरी टेलीविज़न घुराए असांखे फिल्म ॾेखारींदो, जेको आहे सो इनकलाब ते, आज़ादी जे सिलसिले में मुख़्तलिफ़ जेको आहे सो तारीख़ी फिल्म ॾेखारींदो, या वरी सन जा जेके आहिनि से अहिड़ा 2-3 भोगाई क़िस्म जा माण्हू हूंदा हुया, जेको आहे सो बहितर राति जो हर राति ते साईं जी कचहरीअ में मौजूदु हूंदा। उन्हनि खां वरी अहिड़ियूं टोणा ऐं कचहरियूं साईं कंदो हुयो जो असांजो ज़हन ईअं सफ़ा ऐं फ्रेश थी वेंदो हो, जेको आहे सो ऐं असां एॾी हिकिड़ी ख़ुशी महसूसु कंदा हुआसीं ऐं सभु पंहिंजा थक, पंहिंजा सूर, पंहिंजा ॾुख उते विसरी वेंदा ऐं सन मां जॾहिं निकिरंदा हुआसीं त हिकिड़ा फ्रेश ऐं मुकमिल जेको आहे सो सफ़ा ऐं ताज़ा तवाना थी वरी मैदान में, फील्ड में वेंदा हुआसीं।